नाज़रीन बेहतर अवां बुधायूं तो जस्कम पारा निकरंदड़ अॼु के सिंध मार्च के सिलसिले में कारकुनन जा काफ़िला गुलशन हदीद पहुंचण शुरू थी विया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां वीडियो लिंक ते मौजूद है मलीर मां आसिफ जतोई। जी आसिफ, में सिंध मार्च जो जस्कम पारा ऐलान लाए उते मरकजी कैंप ते मौजूद आहियूं। जस्कम चेयरमैन सना खान कुरैशी जी राइसगाह जे अॻियां हिते जेको आहे सो सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं शहरनि मां काफ़िलनि जो पहुचण जो सिलसिलो जारी आहे। अचो त हिते मौजूद कारकुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उहो हिन पैगाम सिंध मार्च खे कीअं था ॾिसनि। असांजो मोहबत जो पैगाम आहे। असां सिंधी माण्हू मोहबत वारा माण्हू आहियूं। असां सभिनी खे मोहबतूं ॾिनियूं आहिनि। असां हिन पैगाम जे ज़रिए पैगाम सिंध मार्च जे ज़रिए इहो चवणु चाहींदासीं उर्दू आबादीअ खे, हू बि सिंध में रहनि था, सिंधी आहिनि। जेको बि सिंध में रहे थो असां उनखे सिंधी सम्झूं था। हू सिंध जो खाए थो, सिंध जो पीए थो, हू सिंधी आहे। अगरि सिंध ते केर बि मेरी अखि खणंदो या सिंध खे अलॻि करण जी ॻाल्हि कंदो, सिंध उनखे माफ़ न कंदी। पैगाम सिंध मार्च सिंध जी बका बाहिमी रवादारी वारी मार्च आहे जेकी असां शहीद बशीर खान कुरैशी जी सुन्नत पूरी था कयूं। ही सॼी सिंध तारीख़ जो इन पड़ाड़े जे जेको आहे सो आवाज़ में अॼु कराची गॾु थींदी ऐं शहीद बशीर खान कुरैशी जे फर्ज़न सुनान खान जी अॻुवाणीअ में हिन कराची जे रोडनि ते हली हिकु दफ़ो इहो साबित कंदासीं त धरती जा वारिस ऐं मालिक फ़क़ति सिंधी आहिनि। क्या बि का साज़िशी तौर बि का बि न आहे। कराची असांजी माउ आहे। कराची कंहिं धारे जी कान्हे। कराची जेकी सिंधियुनि जी आहे, कराची हमेशह असांजी रहंदी। असां पंहिंजी हिन कराचीअ खे कॾहिं बि विराइण कोन ॾींदासीं ऐं उहा शइ बर्दाश्त न कंदासीं। हिते मौजूद असां क़ौमी कारकुननि ऐं क़ौमी अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो इहो चवणु आहे त सिंध मार्च ही जेको ऐलान कयल आहे उनजो इहो ई मक़सदु आहे त सिंध सिर्फ़ु सिंधियुनि जी आहे। सिंध हज़ारनि सदियुनि खां सिंधियुनि जी हुई ऐं सिंधियुनि जी रहंदी। कैमरामैन नबील मिर्ज़ा सां गॾु आसिफ जतोई, आवाज़ टीवी न्यूज़, मलीर।